उन्हीं पिंड में हिकड़ी माँ पुट गरीब रहंदा, सफ़ा गरीब आहिनि। पुट कमाए ईंदो आहे, माँ कुछ घर में ठाहींदी आहे त खाईंदा आहिनि वीचारा, हिकु हिकु वेले लाइ मोहताज। भले घर में गरीबी आहे। हिकु ॾींहुं उन नंढड़े ॿार जो नालो भाई पल्लो, इतिहास उनजो नालो ॿुधाए थो, भाई पल्लो। हिकु ॾींहुं उदास वेठो, चुप। मां पुछेसि थी, पल्ला अॼु चुप छो वेठो आहे, उदास छो आहे, सभु सुख आहे? चए मां तूं मूंसां कूड़ ॻाल्हायो आहे। चए कहिड़ो कूड़ ॻाल्हायो आहे तोसां मां? चए तूं मूंखे सेखारियो आहे न रोज़ किर्त ते वञे, रोज़ चौकड़ो मारे वेही करे मूंसां गॾु पाठ कंदो कर, मूंखे पाठ ॿुधाईंदो कर, पोइ वेंदो कर। चए हा। चए पोइ तूं मूंखे चयो हुयो न पाठ करे अरदास करे गुरू को जेको घुर गुरू ॾींदो आहे। चए हा बिल्कुलु ॾींदो आहे, पोइ हिन में कूड़ छा जो आहे? चए पोइ मूंखे त गुरू नथो ॾे, तूं मूंसां कूड़ ॻाल्हायो आहे। मां रोज़ हिकिड़ी अरदास कयां थो, गुरू मुंहिंजी ॿुधे नथो। मां पुछेसि थी, पल्ला कहिड़ी अरदास करेंदो? चएसि तो मां रोज़ चौकड़ी मारे वेंदो आहियां, रोज़ पाठ कंदो आहियां, रोज़ तोखे ॿुधाईंदो आहियां, अरदास कंदो आहियां, अरदास में रोज़ इहो चवंदो आहियां, दाता मीरी पीरी जा दा मालिक धन गुरु हरगोबिंद साहिब महाराज, मुंहिंजी मां तुंहिंजे दर्शननि लाइ अलाए केतिरनि सालनि खां प्यासी वेठी आहे, रोज़ अरदासां कंदी आहे, दाता अच दर्शन ॾे या मूंखे पाण वटि घुराए। मां रोज़ अरदास में चवां थो, ओ पातशाह मां वटि एॾी हस्ती न आहे जो मां मां खे वठी अची तुंहिंजा दर्शन कराए वञा। मां वटि न पैसा आहिनि, न मां में सघ आहे कोई, मां वटि धन न आहे मां एॾो ख़र्च करे तो वटि अचां। पर पातशाह तूं चाहे तूं न, तोखे कहिड़ी देर आहे अचण में? रोज़ अरदास कयांसि तो पातशाह जे मां नथो अची सघां मां खे वठी, कृपा कर धन गुरु हरगोबिंद साहिब महाराज अची तूं पाण दर्शन ॾे। मां चएसि थी खिली करे, पोइ पल्ला नथो ॿुधे गुरू, न मां नथो ॿुधे, रोज़ तुंहिंजे चवण ते अरदासां कयां थो, पर अॼु मन में मायूसी अची वई, काथे मुंहिंजी मां कूड़ त नथी ॻाल्हाए? गुरू जंहिंखे जेको अरदास कर, जेको घुर पाठ करे मिलंदो आहे। मां चएसि थी, बेटा तूं पंहिंजो सिदिक न छॾ, तूं अरदास जारी रख, तोखे घुरणो कीअं आहे, ॾियणो कीअं आहे, उहो उनते छॾ, उहो उनते छॾ, वसीला उहो पाण ठाहे छॾंदो आहे। जेड़ी माल मां ॿुधो मुंहिंजे पुट जी अरदास छा आहे, हाणे मन ई मन सोचे थी, पातशाह घर में तूं ग़रीबी ॾिनी आहे, घर में खाइण लाइ कुझु न आहे, गुरबत में गुज़ारो कयो आहे, कोई वॾी इच्छा बि न आहे, कोई सुख बि नथा खपनि, पर पातशाह हिकिड़ो जेको तूं ग़रीबी ॾेई करे बि मां ते एहसान कयो आहे न, मूंखे जेको हे पुट ॾेई छॾियो थी जंहिंजी अरदास में बि गुरू शामिल आहे, पातशाह मां जहिड़ो धनवान कोई न आहे। हिन समय में पुट जंहिंजा ग़लति राहुनि ते वञनि, मां पकड़े वठी ईंदी आहे, काॾे वञे थो, और जंहिंजे पुट जी अरदास में ई गुरू जो दर्शन शामिल हुजे, पोइ वाकई अहिड़ा प्यारा थींदा आहिनि। तिन धन जणे दी माओ आए सफल से, सफला उन्हनि जा आहिनि अचण, मां जणनि जा असां तव्हां जणनि जा त अचण सफला करण जी बजाए असां जेके कर्म कमाए पुण्य कमाए वठी ईंदा आहियूं, वरी पापनि में व्यर्थ, वरी गुम। सफला अहिड़नि जा अचण जंहिंजे मन चित्त में हर वक़्तु परमात्मा हले थो। हिकु ॾींहुं वरी रोज़ वांगुरु उथियो, स्नान पाणी कयईं, चौकड़ो मारियईं, मां खे पाठ ॿुधायईं, अरदास करे घरो रवानो थियो किर्त लाइ। हाणे जंहिं खेती में बीठो, रोज़ अरदासां कंदो त ज़िकिर ई गुरू जो हूंदुसि। चवंदा आहिनि न जहिड़ी तात हूंदी उहा ई बात हूंदी, हिनखे तात सॼो ॾींहुं गुरू जी लॻली। दोस्तनि सां मिले, उन्हनि सां बि इहा ॻाल्हि करे। जेड़ी माल बीठो खेती बाड़ी कंदो, हिकिड़ो दोस्त भजदो भजदो परे आयो, चएसि तो पल्ला रोज़ जंहिं गुरू हरगोबिंद साहिब महाराज जूं ॻाल्हियूं कंदो आहे न, रोज़ चवंदो आहे मीरी पीरी जो दाता गरीब निवाज आहे, मुंहिंजी मां मूंखे उनजा पाठ पढ़ाईंदी आहे, उनजूं साखियूं ॿुधाईंदी आहे। ओ पल्ला जंहिं गुरू जे दर्शननि लाइ अरदासां करेंदो, उहो गुरू हरगोबिंद साहिब पातशाह आयो थी ॻोठ में, हल हली करे दर्शन कर। भाई पल्ले हिकदम सां हथ मो टपड़ सॼा सटे करे भॼण लॻो ॿिए पासे। दोस्त चएसि तो एॾे काॾे वञे थो, गुरू हेॾे आयो आहे, तूं काॾे वञे थो, हल दर्शन कर हली। भाई पल्लो चएसि तो प्यारा हिकु मिंट बि, माखों वधीक मुंहिंजी मां तड़पे थी दर्शन लाइ, मां छड़ो पंहिंजी मां खे वठी अचां, हली करे दर्शन करे त मुंहिंजी अरदास पूरी थिए।
दोस्त चेस तो पल्ला पो गुरु भला कोई फारिग वेठो आ छा? गुरु तुझे लाइ वही त न रहंदो? छा ख़बर सतगुरु तुझे पहुचण को अॻु हलिया वञनि, हल तूं त दर्शन करे आ, तुंहिंजी माउ खे पोइ थी वेंदा। ईअं न ॿई रहिजी वञो। दोस्त जे चवण ते गॾु वियो उन सां। हाणे विद बणायो साध संगत जी। जीअं गुरु ग्रंथ साहिब महाराज अॼु ताबे ते विराजमान आहिनि, तीअं ई गुरु हरगोबिंद साहिब महाराज उन वक़्तु ताबे ते विराजमान हुया। वेठा दाता वंडीदा। भाई पल्लो वियो, लाइन लॻल ई दर्शन जी, बीह रहियो लाइन में। जीअं थोड़ो थोड़ो अॻो ईंदो वञे, हाणे छा ॾिसे, कोई सतगुरु गुरु हरगोबिंद साहिब महाराज खे सोना रुमाला भेंट करे थो, कोई दुशाला भेंट करे थो, कोई सोनियूं सोनियूं भेटाऊं रखे थो, कोई धन रखे थो, कोई हीरा रखे थो, कोई जवाहर रखे थो। जेड़ी माल पोयों को ॾिसदो अचे पियो, हाणे मन ई मन सोचे थो पल्ला हे गुरु त वॾे ऊचे रुतबे वारो आहे, हिन जे अॻो त हीरा माण्हू ईअं सटिंदा ॼण कोई पत्थर सटिंदा। ओ पल्ला पो तो वटि त कुझु न आहे, तूं छा रखी करे भेंट करे सतगुरु खे मथो टेकी दे। उतो ई वापसि वञण लॻो, शर्मिंदो थिए पियो, मां छा भेंट कयां, कीअं मथो टेकियां। वञण लॻो गुरु हरगोबिंद साहिब महाराज ताबे तो थी करे सॾु करने था, भाई पल्ला दर्शन करण आयो आं, रोज अरदासां करें दो, मांखे मयारा ॾे दो, मां खे मेणा ॾे दो कि गुरु खे अरदास कर, गुरु ॿुधे त नथो। पोइ पल्ला अरदास ॿुधी जे आयाऊं त पोइ हाणे दर्शन कए बग़ैर ई पुठी ॾेई वञे थो। जेड़ी माल सतगुरु सॾु कयुसि, आवाज़ पई कननि ते, भाई पल्ला हिकदम सां अॻो आयो, अखियुनि में पाणी भरियो पियो, मथो टेके सजदो करे चए थो, पातशाह तोखे मुंहिंजो नालो कहिड़ी ख़बर, तव्हांखे कहिड़ी ख़बर मुंहिंजो नालो पल्लो आया, मां मां खे मेणा ॾियां थो त तव्हां अरदास नथा ॿुधो। सतगुरु चइनि था, पल्ला सिख चाहे केतिरा कोह परे वही बि दिल में छड़ो यादि करे न, तूं त लफ़्ज़नि में यादि कयो आहे, कोई दिल सां पुकारे न, गुरु खे सभु कमु छॾे पहुचणो पवंदो आहे। तुंहिंजी प्रीत एॾी सची हुई। सतगुरु पुछनि था, भाई पल्ला पोइ वापसि छो वञे पियो? हथ जोड़े चए थो, दाता ॾिसां पियो माण्हू भेटायूं रखनि पिया, कोई रुमाला, कोई दुशाला, कोई सोन, को चांदी, को हीरा। बादशाह जहिड़ी माल पंहिंजी जेब में हथ विझो, मां वटि कुझु बि न हुयो, हिकु किणको बि न हुयो जेको मां तुंहिंजे दर ते भेंट करे सघां। सतगुरु चइनि था, भाई पल्ला कूड़ न ॻाल्हाए, तूं हथ हणी ॾिस कपिड़नि में, तुंहिंजे कपिड़नि में कुझु आहे? भाई पल्लो चएसि थो, दाता मां वटि कुझु बि न आहे, मुंहिंजी जेब ख़ाली आहे, मुंहिंजी गोथरी बि ख़ाली पई आहे, कुझु बि कोन्हे मां वटि। जेड़ी माल सतगुरु चयोसि, भाई पल्ला हथ हण त सही। जेड़ी माल हथ विधई त हिकिड़ी गंढ निकतसि, गंढ ॿधल हुई। सतगुरु चइनि था, भाई पल्ला ॾे हेॾे करी आहे गंढ तुंहिंजी, असां खोलियूं था। हाणे उन गंढ में ॿियो कुझु न, ग़रीबी हुई, जॾहिं खाइण लाइ कुझु न हूंदो, राति जो ॿई माउ पुट गुड़ जी टुकड़ी खाई करे पाणी पी सुम्ही पवंदा, उहो गुड़ पियो हुयो खीसे में, गोथरी में। सतगुरु चइनि था, भाई पल्ला इहा गोथरी असांखे ॾे, इहे ॻंढा त असां खोलियूं था, इहे तुंहिंजूं ॻंढा असां खोलियूं था। जेड़ी माल सतगुरु जो तुंहिंजूं ॻंढा असां खोलियूं था, उते कोई ज्ञानवान सिख बीठो न, उहो मन ई मन सोचे पियो, भाई पल्ला सतगुरु तुंहिंजी इन गोथरी जूं ॻंढा न, तुंहिंजी क़िस्मत जूं ॻंढा खोलींदा।